أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين ख़लीफ़ो फ़क़ीर अलाह रखियो हिकिड़ो नक़ल बयानु करे थो त कंहिं माण्हुनि हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन खां पुछा कई त क़िबला 12 रबीउल अव्वल जी ईद मल्हाइजे या न। पाण फरमायूं त हिकिड़े बुज़ुर्ग खे रसूलुल्लाह जी ज़ियारत थी ऐं उन बुज़ुर्ग हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई त क़िबला 12 रबीउल अव्वल जी ख़ुशी यानी कि मीलाद शरीफ़ मल्हाइजे या न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन बुज़ुर्ग खे फरमायो त बाबा जेको असांजी ख़ुशीअ ते ख़ुशी कंदो आहे, असांजे अचण जी ख़ुशी मल्हाईंदो आहे, असां बि उन खां ख़ुशि थींदा आहियूं। फ़क़ीर अलाह रखियो बयानु करे थो त इहा ज़ियारत कंहिं ॿिए बुज़ुर्ग खे कोन थी हुई, बल्कि हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन खे ई ख़ुदि ज़ियारत थी हुई ऐं पाण इन ॻाल्हि खे पाण खे सिर्फ़ु इन ॻाल्हि खां लिकायो हुयऊं। बाक़ी इहा ज़ियारत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन खे थी ऐं पाण ई संदन पुछा कयाऊं। ऐं 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते पाण पंहिंजनि फ़क़ीरनि खे हवेली मुबारक खे ख़ाली कराए ऐं उनखे चङी तरह धोई ऐं उते फ़क़ीरनि जा ताम तयारु कराईंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त अॼु तव्हां मुंहिंजे महबूब मदीने वारे जा महिमान आहियो। पाण उन्हनि खे मरहबा चवंदा हुआ, सद मरहबा चवंदा हुआ ऐं एतिरा त ख़ुशि थींदा हुआ जो अहिड़ी ख़ुशी पाण खे कॾहिं कंहिं ॿिए मौक़े ते असां न ॾिठी हुई। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी जो मसलक हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐन सुन्नत मुताबिक़ हुयो। पाण पूरी ज़िंदगी हुज़ूर जी हर सुन्नत अदा कयाऊं ऐं 12 रबीउल अव्वल जी ईद मल्हाइण बि संदन तरीक़त मां साफ़ ज़ाहिर आहे। केतिरनि ई माण्हुनि इनकार करण जे बावजूदि पर पाण कॾहिं बि हुज़ूर जी काई बि सुन्नत न छॾियाऊं। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह बिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सल्लल्लाहु अलैहि अलैका या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीबुल्लाह। मलफूज़ा शरीफ में नक़ल आहे त पाण हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह ने फरमायो त हिकिड़ा ॿ भाइर हुआ जेके दुनिया में आसूदा ऐं ख़ुशहाल हूंदा हुआ। पोइ उन्हनि मां हिकिड़ो भाउ माल मिल्कियत तर्क करे पंहिंजी माड़ी थी वेही हिकु हंधि ते ख़ुदा ताला जी इबादत ऐं रियाज़त में मशगूल थियो ऐं ॿियो भाणस दुनिया जे धंधनि ऐं बदकमनि में गुज़ारींदो रहियो। उन जी हाल खे केतिरा ई साल गुज़री विया। आख़िर हिकिड़े ॾींहुं उन आबिद जी भाउ खे अची दिलि में ख़्यालु पियो त मुंहिंजो भाउ केतिरनि सालनि खां इबादत ज़हद ऐं रियाज़त में मशगूल आहे, मगर अफ़सोस जो मां इहा सारी उमिरि बदकमनि में गुज़ारी आहे। उन जे ख़्यालु अचण सर तो दिलि में ॾाढो पेशमान थियो ऐं तौबा ताइब थी उन जी माड़ी जे भाउ सां मिलण जो इरादो सां उथी हलियो ऐं दिलि में पको पियो कयईं त बाक़ी ज़िंदगी पंहिंजे भाउ सां गॾिजी वेही अलाह जी इबादत ऐं यादगिरी में गुज़ारींदुसि। ख़ुदा जी कुदरत वरी ॿिए पासे आबिद भाणस जी दिलि में अहिड़ो ख़राबु ख़्यालु अची पैदा थियो त मुंहिंजो भाउ कहिड़ी न ऐश असद सां पियो गुज़ारे ऐं मूं हिते हेतिरी मुदत ताईं बुखनि तकलीफ़नि ज़हद ऐं रियाज़त में पंहिंजी जान ॻारे फिटी कई आहे। तंहिं करे हींअर माड़ी तां हेठि लही 2-3 ॾींहं वञी भाउ वटि ऐश असरत ऐं सुख सां गुज़ारिया। इहा नियत करे माड़ी तां हेठां लहण लॻो। अञा 2-3 ॾाका हेठि लथो त ओचितो पेर तिरकी वियुसि ऐं मथां थी किरियो। इतफ़ाक़ सां भाणस बि उन ई वक़्तु मथे पे चढ़ियो ऐं आबिद अची मथां पियुसि, जंहिं करे हिन खे बि धिको आयो ऐं ॿई अची हेठि किरिया। किरंदे ई मरी विया। मगर आबिद नियत बद करे गुनाहगार थी मुयो ऐं गुनाहगार चङे इरादे करे नेक बख़्त थी मुयो ऐं बस्त हासिल कयईं। इन नक़ल मां असांखे इन ई किसे बाबति हिकु शाइर हिन तरह चयो आहे ऐं सम्झाणी मिले थी त जॾहिं उन गुनाहगार जी दिलि में चङो इरादो अची पियो त हिन जी सारी उमिरि जा गुनाह हिकु घड़ी में माफ़ थी विया ऐं उन आबिद जी दिलि में वरी बद इरादो आयो तॾहिं वरियुनि जी इबादत चट थी वियसि। तॾहिं हदीस शरीफ़ में आहे त अन्नमल आमालु बिन्नियात, यानी सभु कम नियतनि ते ॿधल आहिनि, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े दहनी रहमतुल्लाह जन हिकिड़े दफ़े हिकिड़ो नकुल शरीफ़ ॿुधायो त हिकु कामिल बुज़ुर्ग मोरेज़ पैखाने ॾांहुं वियो ऐं संदसि मुरीद पोयां कौरो खयूं थी वियो। जॾहिं बुज़ुर्ग मोरेज़ में दाख़िल थियो त उते हिकु मानी जो भोर पियल ॾिठईं। सो खणी ॿाहिरि बीठल मुरीद जे हथ में ॾेई खेसि हिदायत कयईं त हीउ मानी जो टुकुर झल त आउं मोरेज़ मां थी मोटां थो। जॾहिं उहो बुज़ुर्ग पायखाने में वियो तॾहिं उन मुरीद इहो मानी जो टुकुर खाई छॾियो। बुज़ुर्ग जॾहिं ज़रूरती हाजत खां फ़ारिग़ थियो तॾहिं वज़ू करे उन मुरीद खां इहो मानी जो टुकुर घुरियईं। मुरीद अर्ज़ु कयो त साईं, इहो मानी जो टुकुर मूं मिसकीन हिन ख़्याल सां खाई छॾियो त मोरेज़ मां अंदल टुकुर साईं जन जे खाइण जे लाइक़ु न आहे, तंहिं करे आउं खाई छॾियां। बुज़ुर्ग फरमायो त जेतोणीकि बिना हुकुम खाइण जे करे बेअदबी कई अथई, पर नियत जी सचाई जे करे तुंहिंजी पुठीअ मां 2 कुतब पैदा थींदा। हिन नकुल शरीफ़ मां जेका असींखे सम्झाणी मिले थी त उन मुरीद इहो मानी जो टुकुर जेको संदसि मुर्शिद हिलाज़त जी जाइ तां आणे संदसि हथ में ॾिनो, सो रुगो उन ख़्याल करे खाई छॾियईं त मतां मुंहिंजो मुर्शिद अहिड़ो टुकुर न खाए, तंहिं करे इहो टुकुर खावां। पोइ इहो कमु तोड़े खणी ज़ाहिर में बेअदबी ऐं मुर्शिद जी नाफ़रमानी हुई, पर हक़ीक़त में संदसि नियत नेक नियती पारां ऐन अदब ऐं पूरी फ़र्मा बरदारी हुई। जीअं हदीस शरीफ़ में आहे त अल्लाह तबारक व ताला अव्हां जी सूरतनि खे कोन थो ॾिसे, बल्कि अव्हां जी दिलनि ऐं नियतुनि खे ॾिसे थो। पोइ जॾहिं इहो मुरीद नियत जी सचाई सां पंहिंजे पीर खां अॻु मानी जो टुकुर खाई वियो तॾहिं रहमत इलाही जो दरिया जोश में आयो ऐं खेसि 2 कुतबनि जी पैदा थियण जी ख़ुशख़बरी सां सर बुलंदी अता कई वियसि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े दहनी रहमतुल्लाह जन पंहिंजी मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ुल फरमायो आहे त को बादशाह हो, सो पंहिंजो मुल्क घुमंदे घुमंदे हिकु कमंद जी पोख वटां अची लंघियो ऐं हारीअ खे चयाईं त मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, तंहिं करे थधो पाणी पीआर। हारी वीचारे बादशाह जी ख़ुशामंद लाइ कमंद जी छड़ी वढी उन मां रसु कढी हिकु गिलास शरबत जे भरे आणे बादशाह खे ॾिनई। बादशाह इहो मामिलो वेठो ॾिठो, पर इहो शरबत पीताईं। तॾहिं इहो ख़्यालु आयुसि त हिकिड़े कमंद जी छड़ीअ में हेतिरो सारो रस आहे जो गिलास भरिजी वियो ऐं हिननि माण्हुनि मथां ढल तमामु थोरी आहे, तंहिं करे मथनि ढल वधाइणु खपे। उन खां पोइ वरी बादशाह खे पाणी जी तलब थी ऐं हारी की शरबत लाइ चयईं। हारी वियो ऐं 3-4 छड़ियूं वढे अॻीअ रीति वांगुरु उन मां रस कढियईं। तॾहिं मस लाचार गिलास भरियो, सो हाणे बादशाह आॾो हाज़िर कयईं। बादशाह इहो हाल ॾिसी हैरान थी वियो ऐं हारीअ खां पुछाईं त कहिड़ो सबबु आहे जो अॻीं भेरे रुगो हिकिड़ी छड़ीअ मां गिलास भरिजी वियो ऐं हींअर 3-4 छड़ियूं नीपूड़ियूं थी त बि गिलास न भरियो आहे। हारी जवाबु ॾिनो त मां सम्झां थो त बादशाह जी नियत में ख़लल आहे। मथे हिकायत मां मालूम थियो त जेकॾहिं हुक्मरान जी नियत सही हूंदी त उनजो असरु रयत ते बि पए थो, छो त याने आदिल हाकिम अल्लाह तबारक जी तरफ़ां रयत मथां छांव छपर हूंदो आहे, पर जेकॾहिं हाकिम जी नियत ख़राब हूंदी त मुल्क में हर तरह जी बेचैनी, अफ़रा तफ़री ऐं मैशत जी तबाही जा सबब ज़ालिम हुक्मराननि जी हुक्मरानी सभु अवाम खे भोगणा पवंदा आहिनि। अहिड़ी तरह रयत में जॾहिं ॾिंगाई ऐं सरकश्ती पैदा थींदी आहे त फितरत इलाही मथसि अहिड़ो हाकिम हुक्मरान मसलत फरमाईंदी आहे जेको खेसि चीचलाईंदो आहे ऐं मुल्की अमन अवाम सुख आराम सां गॾोगॾु माण्हुनि जी गुज़र माश बि तंग थी वेंदो आहे। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। मैं सदोरी मां इहो अर्ज़ु रखंदो हलां त इन नक़ुलनि शरीफ़नि खां जेका सम्झाइणी आहे इहा मुंहिंजी तरफ़ां कोन्हे, इहा अल्लाह जे बारगाह मां अल्लाह तबारक व ताला जे फैज़ हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े दहनी रहमतुल्लाह जन जी हिकिड़े आलिम मुरीद यानी कि प्रोफेसर डॉक्टर नज़र हुसैन सिकंदरी हिफ़्ज़ुल्लाह ताला, यानी कि साईं क़िबला मुफ्ती अब्दुर रहीम शल जे ब्रादर हिकिड़ो पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े दहनी जी मोहब्बत अक़ीदत वटां मलफूज़ा शरीफ़ मकतूबात शरीफ़ ख़ज़ानतुल मारिफ़त मां हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े दहनी क़द्दस सर जे फरमायल हिकायतनि ऐं करामतनि जो मजमूओ हिकायतु सालिहीन
यानी अक़वाल इमामुल आरफीन हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धानी रहमतुल्लाह अलैह जन जा उहे लिखिया आहिनि ऐं उन जूं तशरीह असांजे लाइ लिखियूं आहिनि, सम्झाइणियूं आहिनि। ऐं इहा शइ इन जे करे थो ॿुधाइणु चाहियां त जीअं जमायत सबूरी नक़ल खां जेको बाद में सम्झाइण जो लफ़्ज़ चवां त को ईअं न सम्झे त इहा कंहिं आम माण्हुनि जी आहे या इहा असांजे तरफ़ां आहे। असांजी काई बि हैसियत कोन्हे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत मां असीं उमेदवार आहियूं त हीउ जेको असीं जमायत सबूरी ताईं पहुचायूं पिया, अल्लाह सां इहो क़बूल करे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जमायत सबूरी खे इहा शइ जी ख़बर आहे। ऐं आउं को आलिम कोन आहियां, आउं को अदीब कोन आहियां, आउं हिकिड़ो नंढड़ो फ़क़ीर आहियां। सिर्फ़ु हिकिड़ी मोहबत जे आधार जमायत सबूरी ताईं इहो जेको मैसेज पहुचायो वञे थो सिर्फ़ु मलफ़ूज़ा शरीफ़ जो, इन जे करे त जमायत सबूरी जो सिर्फ़ु हिकिड़ो नई सिर उन्हनि खे ईअं जीअं चइजे कि ॿार खे सबक़ु पढ़ाइजे, नई सिर उन्हनि खे दोहिराइजे, सिर्फ़ु उन्हनि खे दोहिरायो वञे थो। बाक़ी असांजी काई बि मजाल कोन्हे। पीसी मोहम्मद जी जेका जमायत आहे उहे साहिब कमाल जा बुज़ुर्ग आहिनि, संदन मुरीद बि साहिब कमाल आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह जमायत सबूरी में फ़क़ीर वलीहनि जे मक़ाम ते फ़ाइज़ आहिनि। ऐं असां मिस्कीननि जे तरफ़ां सिर्फ़ु गुज़ारिश आहे त हीअ जेकी असीं नक़ुल शरीफ़ हीअ जेको सिस्टम शुरू कयो आहे साईं जन फ़क़ीर हुरमतुल्लाह बलूच जी गुज़ारिश आहे ऐं हुकुम आहे, सख़्ती सां हुकुम आहे त साईं तव्हां नक़ुल शरीफ़ ॿुधायो। ऐं अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ु असां साईं जन जे हुकुम जी पैरवी पिया कयूं ऐं असीं पाण खे कुझु बि नथा भायूं, कुझु बि न आहियूं। ऐं सिर्फ़ु हीअ जेके नक़ुल शरीफ़ आहिनि इहो हिकिड़ो मूं वटि किताबु आहे हिकायतुस सालिहीन ऐं कुझु मलफ़ूज़ा शरीफ़ आहे ऐं कुझु यादि हूंदा आहिनि, कुझु ॾिसी करे। पर जिथे तव्हांखे सम्झाणी में लफ़्ज़ ॿुधण में अचे त तव्हां इहो सम्झी वेंदा त इहा सम्झाणी बि असांखे उन्हनि बुज़ुर्गनि जे आलमनि ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जे दानिशुनि मुरीदनि जे तरफ़ां उन किताब में लिखत असीं लफ़्ज़ बलस गोया ज़बानी ॿुधाईंदा आहियूं। बाक़ी असांजे तरफ़ां इन में वल्लाहु आलम बिस्वाब रसूल कंहिं बि क़िस्म जी घटि या वधि काई बि कोन्हे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।